अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल निस्वतुन फिल मदीनति इम्रअतुल अज़ीज़ तुराविदु फ़ताहा अन नफ़्सिही क़द शग़फ़हा हुब्बा इन्ना लनराहा फ़ी ज़लालिम मुबीन। फलम्मा समिअत बिमक्रिहिन्न अरसलत इलैहिन्न वअअतदत लहुन्न मुत्तक़अन वआतत कुल्ल वाहिदतिन मिनहुन्न सिक्कीना वक़ालत इख़्रुज अलैहिन्न फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्तअन अयदियहुन्न वक़ुल्न हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। क़ालत फ़ज़ालिकुन्नल्लज़ी लुम्तुन्ननी फ़ीहि वलक़द रावद्तुहु अन नफ़्सिही फ़स्तअसम वलइन लम यफ़अल मा आमुरुहु लयुस्जनन्न वलयकूनन मिनस्साग़िरीन। क़ाल रब्बिस्सिज्नु अहब्बु इलय्य मिम्मा यदऊननी इलैहि वइल्ला तस्रिफ़ अन्नी कैदहुन्न अस्बु इलैहिन्न वअकुन मिनल जाहिलीन। फ़स्तजाब लहु रब्बुहु फ़सरफ़ अन्हु कैदहुन्न इन्नहु हुवस्समीउल अलीम। सुम्मा बदा लहुम मिन बादि मा रअउल आयाति लयस्जुनुन्नहु हत्ता हीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो थी वले जरी जो ज़ुलेखा सां इहा ॻाल्हि जॾहिं पेश आई आहिस्ता आहिस्ता इहो चर्चो शहर जे अंदरि वधी वियो, हुलो हगाम वधी वियो। उन शहर जे अंदरि औरतूं चवण लॻियूं अज़ीज़ जी घरवारी, अज़ीज़ जी औरत ज़ैफ़ा तुराबिदु फ़ताहा अन नफ़्सिही क़द शग़फ़हा हुब्बा। जंहिं पंहिंजो मतिलबु वो कहिड़े नौजवान खां पूरो करणु चाहियो आहे, ज़िनाकारीअ जे एतबार सां क़द शग़फ़हा हुब्बा। हीअ मलक बादशाहज़ादी, वो हुनजो ग़ुलाम
हो न जो नौकर। ग़ुलाम जी मोहब्बत एॾी इन जे दिल जे अंदरि घिरी वई आहे, शग़फ़ चइबो आहे जो दिल खे चीरे अंदर में वेहिजी वञे, निकिरे ई कान। इहा पाण में पचार करण लॻी। लिखियो त किल के मुफ़स्सिरनि इहे पासे ॾे विया आहिनि त 5 औरतूं आफ़ीसर उन्हनि जी औरतूं इहो कौल चवण लॻियूं। बाद चवनि था त घणी औरतूं अल्लाह सुब्हानहु व तआला मुतलक़ फरमायो त औरतुनि इहा ॻाल्हि चई। कद शग़फ़ा हुब्बा, शर्म जी ॻाल्हि आहे भई औरतूं चवण लॻियूं। ग़ुलाम जी इज़त इन जे दिल में मोहब्बत एॾी वेहिजी वई आहे जो ग़ुलाम जी मोहब्बत इन जी दिल खे गिरे छॾियो आहे। इन्ना लनराहा फी ज़लालिम मुबीन, औरतुनि जो कौल आहे। चवनि थियूं त असां त इन ज़ुलेखा खे सम्झे थी त गुमराहीअ में आहे, चिट्टी ऐं पधरी ग़लतीअ ते आहे। ज़ुलेखा खे जॾहिं इहा ख़बर पई त मुंहिंजे लाइ औरतूं हीअं थियूं चवनि, टोकां थियूं कनि। फलम्मा समियत बिमक्रिहिन्न अरसलत इलैहिन्न वआतदत लहुन्न मुत्तक़ा वआतत कुल्ल वाहिदतिन मिनहुन्न सिकीनम वक़ालत इख़्रुज अलैहिन्न। क़ुरान तो फरमा त जॾहिं ज़ुलेखा इन औरत खे उन औरतुनि जे मकर जी ख़बर पई, अल्लाह सुब्हानहु व तआला उन ज़ुलेखा जे कौल खे नकुल कयो आहे त ज़ुलेखा उन्हनि जो मकर ॿुधो, हालांकि उन्हनि जो मकर तो कोन, हक़ीक़त बयान पई कनि औरतूं, पर मकर जो मतिलबु इहो आहे त माना पर पुठ शिकवा ऐं गिला मख़फ़ी ॻाल्हि, इन्हीअ खे उन ज़ुलेखा मकर सां बयानु कयो, लफ़्ज़ मकर सां। हिकिड़ा इन्ही पासे ॾे विया आहिनि, हिकिड़ा इन्ही पासे ॾे विया आहिनि त इन्हीअ जे कौल खे कौल कहिड़ो त बादशाह आज़ादी थी करे पंहिंजे बाने खे आशूकी पई आहे। इन कौल खे मकर छो चई बेमक्रिहिन्न। ॿियो एतमाल इहो लिखियो अथऊं, शायदि त औरतुनि जो ख़्यालु इहो हो मिड़ई ज़ुलेखा ते टोक कयूं, जीअं मजबूर थी करे असांखे यूसुफ ॾेखारे यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे मुंहुं कंहिंखे कोन न छॾींदो, त जीअं ज़ुलेखा मजबूर थिए ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला एतिरो हसीन जमील बणायोसि जंहिं औरत जे कन ते उन जी तारीफ़ थी वेंदी त औरत उहा उते परेशान थी वेंदी। तॾहिं ज़ुलेखा ते टोक कयूं त असांखे यूसुफ जे ॾेखारण जो मौक़ो फ़राहम करे, तॾहिं उन खे चई त उन्हनि जो जॾहिं मकर ॿुधई, मकर जे अंदरि ॿियो एहतमाल इहो बि लिखियो अथऊं, बयानु कयो अथऊं त किन औरतुनि जो इहो ख़्यालु हुयो त यूसुफ अलैहिस्सलाम यूसुफ खे ॾिसी करे ज़ुलेखा नो पासीरो करे पाण ॾे राग़िब ॾेखारे त सही न। बहरहाल खोड़ सारा एहतमाल लिखिया अथऊं। तॾहिं ज़ुलेखा थी चए जॾहिं उन्हनि जो मकर फ़िरेब जॾहिं उन्हनि जो ॿुधई, चयो ठीकु आहे, अरसलत इलैहिन्न, उन्हनि ॾे को कासिद मोकिली, पैगाम मोकिली, अचो फलाणे ॾींहुं तव्हांजी दावत आहे मां वटि। वो लिखनि था 5 औरतूं, के लिखनि था 40 औरतूं। उन्हनि जे अंदरि जेके हिननि जे मथां टोक कनि पियूं, मश्किरी मज़ाक कनि पियूं, उहे बि औरतूं हुयूं। शाही हिकिड़ी वॾी बादशाही हिकिड़ी उन्हनि जी दावत थी वई, वअतदत लहुन्न मुत्तक़ा, उन्हनि जे लाइ हिकिड़ी मजलिस तयारु हुई खाइण पीअण जी, उन में मुख़्तलिफ़ रिवायतूं हुयूं, उन जे अंदरि गोश्त जा टुकड़ा टुकड़ा बि हुआ,
फ्रूट वो हो जो फ्रूट छुरन से कटबो खाधो लगराई खाधो खाराई इन औरतुन के हथ के अंदर बयाना बयाना टेक में एक मुतका टेक के भी चबो मजलिस के भी चबो उनके हथ के अंदर फ्रूट खणाई हर एकड़े के जुदा कुरान तो फरमाए व आदत कुल्ल वाहिदतिन मिनहुन सकीनम वकालत यखरुज अलैहिन हर एकड़ी औरत एकड़े हथ के अंदर फ्रूट भी क्यों तेज चाकू के हथ के अंदर क्यों त नगे वढियो ऐन टाइम ते जडी हेडो पानी केदा चवन सूफो केदा चवन नारंगियो केदा चवन तुरजबीनो भरल जा भी शे हुई वढण जी वडे खाइण जी उनके कुरान तो फरमाते जडी उन मां हर एकड़े के छुरी ॾिनई वकालत यखरुज अलैहिन यूसुफ के या खबर ही काने का तो पहला छा थी रहे यूसुफ गुलाम हो जुलेखा हुकुम के सुनकर निकरिया कालत यखरुज अलैहिन बाहर निकिया जब वो औरतों ने नठो कुरान तो फरमाए फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्तअना अयदियहुन यूसुफ अलैहिस्सलाम ते जो नजर पई अकबरनहु दाह निकली हुई वडो समझो वक़त्तअना अयदियहुन कुरान जो बयान और उन जा चाकू खबर न पई त इया हलायो खबर न पई त फ्रूट भी अधो अधो दियो पर उन जा हथ भी वड़जी गया वक़त्तअना अयदियहुन हुस्न जी झलकी जो ॾिठऊं जमाल कमाल जी झलकी जो ॾिठऊं बेसाख्त पांजे वस में न रहियूं पांजे कंट्रोल में न रहियूं वक़त्तअना अयदियहुन हथ कटे वेही रहियो वक़ुलना हाश मुफस्सिर ने किराम फरमाया तो कुछ औरतूं न मरी भी वयूं रड़ करे चूं वक़ुलना हाश लिल्लाह खुदा जी ज़ात हर नुक्स खां पाक हाश लिल्लाह मा हादा बशरा ये तो इंसानी चेहरो ही न तो लगे मा हाजा बशरा हुस्न जमाल जे अंदर कमाल जे अंदर चमकाट जे अंदर और जे बड़े बसीरत जे अंदर रड़ करे चो मा हादा बशरा इन हादा इल्ला मलकुन करीम हे कमाली कमाल जे के हुस्न जमाल जा नूरानी ये तो फरिश्तो तो लगे हुस्न ॾिसी करे रड़ निकरी ॿियो इहो भी एतमाल तो उनजी एतरी मासूमियत एतरियूं औरतूं वेठियूं थियूं एतरियूं औरतूं जो कहीं ॾे निगाह सां हीअं झाती भी न पाए अख शिंभ भी औरत करे न तके औरतुनि को रड़ियूं निकिरी वियूं त ॿिली हिन खे त ॼणो इंसानी हिस्सो ई कोन्हे को हे त फ़रिश्तनि वांगुरु पाक थो लॻे जो अखि खणी भी न ॾियारे अॼु तव्हां खां पुछां थो कहिड़ो मुला मौलवी भी बड़ो नज़र कोन ईंदो जो विच औरतुनि में गुज़री वञी नज़र न करे सुवाल ई पैदा कान्हे यो छा हो यो अल्लाह सुब्हानहु व तआला कुदरत जे तरफ यूसुफ अलैहिस्सलाम जी पाक दामनीअ जे लाइ इंतजाम फरमायो छा फरमाई त इन औरतुनि जे नज़र जे अंदर भी अल्लाह सुब्हानहु व तआला उन जी नज़ात तो बयान फरमाए त यूसुफ एडे हुस्न कमाल जमाल जे बावजूद तवां के नथो रहे तहां तकियोस था इन मु साफ नजर आयो जड़ी 40 औरतुनि मां कंहिं हिकिड़ीअ ॾे कोन थो तके त ज़ुलेखा ॾे कीअं तकींदो इहो ज़ुलेखा जो सॼो फिरेबो यूसुफ अलैहिस्सलाम जो ज़र्रे बराबर कोई गुनाह कोन हो अल्लाह सुब्हानहु व तआला तमाम औरतुनि के करे ॾेखारियो रड़ करे चऊं इन हादा इल्ला मलकुल करीम हे त मलक भी सगोरो आहे करीम बा करीम ये तो इंसान लगे ही कोन दो ज़ुलेखा के मौके मिलो ज़ुलेखा ते रड़ थी करे कालत फज़ालिकुन्नल्लज़ी लुमतुन्ननी फी इहो या तव्हां के मलामत थी कयो त भई हिकिड़े गुलाम जे अंदर चरी दिया शिती दिया मां करी पंहिंजो हथ तो न कटियो आहे तव्हां फ्रूट जी जाइ ते तव्हां हथ कटे वेही रहिया हो ॾिसो हुस्न कमाल जमाल केॾो अञा हिन जी मोहबत मुंहिंजे दिलि जे अंदरि न वे
अञा इन जो इश्क मुझे दिल में न वे फदालिकुम लल्लज़ी लुमतुन्ननी फी इहो ई त आहे जो तव्हां मूंखे जंहिंजे बारे मलामत थी कयो हाणे हिकिड़े बारे में उन सां माज़रत थी करे पंहिंजो पाण खे उन मोहब्बत जे अंदरि मज़ूर थी करारो कराए त ॿीहर मुंहिंजे बारे में शिकवा गिला गीबत न कजो। इते इन औरत खां पाण हुरतो यूसुफ अलैहिस्सलाम जी सफ़ाई खुदा बयान थो कराए तहां करे एॾे मजमू जे अंदरि ज़ुलेखा थी चए वलक़द रावतहु अन नफ्सिही फस्तअसमा। यूसुफ गुनाह न कयो पर यूसुफ के मां बहकाए रही है, यूसुफ के मां पर गिलाए रही है। रावतहु अन नफ्सिही नफ्सानी ख्वाहिश जे तरफ मां उनके रागिब करे रही है। फस्तअसमा पर इहो ई शख्स आहे जंहिं पंहिंजो पाण खे बचायो आहे। या उन औरतुनि जे साम्हूं रड़ करे तव्हां करे चवे थी त मूं इहो कुसूर मूं जो या कमी कोताही गलती मूं जी हुई। वलक़द रावतहु अन नफ्सिही फस्तअसमा मां उन जे नफ्स खे मां भुलाइणु चाहियो तिरकाइणु चाहियो पर पंहिंजो पाण खे बचाए वियो। हाणे हिकु औरतुनि जे साम्हूं पंहिंजी मज़ूरी उज़र बयान थी करे बे नंबर में यूसुफ अलैहिस्सलाम के धमकाए थी छा थी चए वला इल्लम यफ़अल मा आमुरुहु ला युस्जनन वला यकून मिनस सागिरीन। चेदे जे अञा यूसुफ मुझे मतलब पूरो न कयो अञा भी कढे यूसुफ जे अञा जे यूसुफ मुझो मतलब पूरो न कयो त पो हाणी ला युस्जनन हाणी जेल में अड़ाईंदीमांसि मां जेल जी तकलीफ़ सहे गुलामी वारी एक माण्हू ज़िंदगी कैदी वारी गुज़ारे ख़बर पए भला यकून मिनस सागिरीन इते चुप न रहंदमि अञा इनखे ज़िलत में विझंदमि मां ख्वारी ऐं रुसवाई जे अंदरि मां विझंदीमांसि। हाणे ॿियो को कमु न हलंदो या मुंहिंजी ख्वाहिश पूरी करे माज़ अल्लाह। मुफ़स्सिरीन किराम लिखनि था ये औरतूं जिन पंहिंजा हथ कढिया ये औरतूं भी यूसुफ अलैहिस्सलाम खे सम्झाइण लॻियूं ज़ाहिरी तौर ते सम्झाइण लॻसि त तूं बादशाही घर में पले तो ख्वाहिश पूरी करेसि तुंहिंजी मोहसिन तुंहिंजे मथां कई एहसान कया अथई या उनजी फरमाइश पूरी कर जे न त पोइ तोखे जेल में अड़ाईंदई। ऐं मुफ़स्सिरीन किराम लिखियो त इन्हनि तमाम औरतुनि जी दिल जी ख्वाहिश माज़ अल्लाह सभिनी जी इहा आहे त जेकर यूसुफ ज़ुलेखा टुटी करे मां उन सां ॻंढियल कोन हो ओॾो जेको मेलानो साइड ते करे करे इनखे पंहिंजे तरफ़ मुतवजो कयूं हूअं हिकिड़ी ज़ुलेखा हुई हाणे कई औरतूं यूसुफ अलैहिस्सलाम हिकिड़ो लॻियूं हर हिकिड़ी जी ख्वाहिश त यूसुफ जो ताल्लुक़ ॻंढा पोइ असां सां ॻंढिजे हिकिड़ी औरत न ई खुदा जो इम्तिहान त ॾिसो ख़ुदा जो इम्तिहान केॾो ख़ुदा जो इम्तिहान भारी आहे पर ख़ुदा इम्तिहान वठंदो आहे पंहिंजे टाइम ते। यूसुफ अलैहिस्सलाम को इम्तिहान कहिड़े टाइम ते थो वठे जवानीअ वारी ज़िंदगी जमाल कमाल वारी ज़िंदगी आहे हुस्न वारी तजरुत वारी घरवारी भी कान्हे का ऐं हेॾो बादशाह ज़ादी आहे सभु रस्ता ज़िना जा माज़ अल्लाह हमवार खुलियल आहिनि। वरी हिकु औरत न वरी कई औरतूं पोयूं गॾियूं पर इन्हीअ टाइम ते बीही करे मुंहिंजे हुज़ूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सबातु युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लह। क़यामत जे ॾिहाड़े ख़ुदा जे अर्श खां अलावा ॿियो को पनाहगाह न हूंदो ॿियो कोई चारो न हुई जंहिंखे ख़ुदा जो अर्श पनाह ॾे। फरमाईंदा तकलीफ़ वारे टाइम ते कंहिं रिवायत में 6 था अचनि कंहिं रिवायत में 7 था अचनि 7 जवान 7 पार्टियूं उहे हूंदियूं जेके बाक़ी परेशानी जे आलम हूंदा इहे ख़ुदा जे अर्श जे हेठां हूंदा मोतबर ऐं चङा मुड़ुस थी करे बीठा हूंदा। पर में सभ खां पहिरियां इमामुन आदिलुन उहो इमाम जेको अदल इंसाफ़ खे बरक़रार रखे इहो बि ख़ुदा जे अर्श जे हेठां हूंदो। वरजुलुन शाबुन नशा बि इबादतिल्लाह
फरमाई नौजवानी में खुदा के सुञाणे करे इबादत में लगी पियो आहे। नौजवानी जे अंदर गुनाह जा कम छॾिया अथई, सभु छॾिया अथई। यूसुफ अलैहिस्सलाम गुनाह छॾे वियो, नबी ईअं हूंदो आहे, मासूम हूंदो आहे। फरमाई नौजवानी जे अंदर नशा बि इबादतिल्लाह, खुदा जी इबादत में शुरू थी वियो आहे। कि भी क़यामत जे ॾाड़े खुदा जे अर्श जे हेठां हूंदो। अल्लाह ख़ुद आहे त असांखे नौजवानी में खुदा क़बूल करे। नौजवानी में कुराड़ो थी वियो, सभु औज़ार कमु करणु छॾे विया, हाणे मस्जिद पासो वठंदो ई वठंदो। पर उन टाइम ते जो सभु आज़ा सभु हथियार ताक़त वारा आहिनि, कमु कनि था, पर उन टाइम ते बि ख़ुदा खे राज़ी थो करे, ख़ुदा खे परचाए थो लॻे। फरमाई वरजुलानि तहाब्बा फिल्लाहि फज्तमा अला ज़ालिक व तफर्रक़ा अला ज़ालिक। उहे बि इंसान जिन जी मुहब्बत अल्लाह जे लाइ काथे गॾिजी बीठा आहिनि बि इस्लाम दीन ख़ातिर, अल्लाह जी रज़ा ख़ातिर, पर जे महफ़िल खां जुदा थिया आहिनि बि अल्लाह ख़ातिर। अदा ठीकु आहे, अस्सलामु अलैकुम वालेकुम। जीअं तव्हां असांजी गॾिजाणी हिते अल्लाह जी रज़ा जे लाइ, भला ॿियो तव्हां मुंहिंजा सौट जा भला हिते आया महज़ क़ुरान ॿुधण जे लाइ, महज़ दीन इस्लाम ॿुधण जे लाइ। ये गॾिजाणी असांजी दीन जे बुनियाद ते थी आहे, इंशाअल्लाह जुदा बि इन बुनियाद ते थी। न तव्हां मूंखे ॾींदो, न मां तव्हांखे ॾींदुमि, पर इहो ई आहे त इस्लाम ख़ातिर जी अल्लाह राज़ी थिए। ॿ मसइला सम्झूं, क़ुरान ॿुधूं, इहा गॾिजाणी बि अल्लाह जे रज़ा जे लाइ। इंशाअल्लाह असां उमेद रखूं था ख़ुदा जे अर्श जे हेठि हूंदा इंशाअल्लाह, सभई जो इंशाअल्लाह ताला। फरमाए वरजुलानि तहाब्बा फिल्लाहि फज्तमा अला ज़ालिक व तफर्रक़ा। ये भी खुदा जे अर्श जे हेठि हूंदा, जेके ॿ शख़्स अल्लाह जी रज़ा ख़ातिर मिलिया, मुलाक़ात बि अल्लाह जे रज़ा जे लाइ, जुदाई बि अल्लाह जी रज़ा जे लाइ। फरमाई ॿिए नंबर में वरजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फअख़फ़ा हत्ता ला यअलम शिमालुहु मा तुनफ़िक़ु यमीनुहु। मर्द अहिड़ो सदको थो करे मख़फ़ी, एॾो लिकाए थो करे, एॾो लिकाए थो करे, जे सॼे हथ में ॾिए थो कंहिंखे त खॿे खे ख़बर नथी पए। भला लिकाए सदके करण जी एॾी फज़ीलत छो आई आहे? लिकाए सदके करण जी एॾी फज़ीलत छो आई आहे? इन में रिया बि न थींदो, अॻिले जंहिं शख़्स खे ॾिए थो उनजी रुसवाई बि न थींदी। सरेआम जेकॾहिं कंहिंखे तूं मुला मोली वेखे कंहिंखे था ॾे बिस्मिल्लाह, ॿियो चवंदो ॿेड़ी हिन जो गुज़ारो ई फिन थी हलाए छा, उन में अॻिले जी हिकारत अल्लाह जी रज़ा लाइ ॾेई करे हिनखे हिकारत खां बचाए थो, ज़लत खां रुसवाई खां बचाए थो। तॾहिं वरमाई एतिरो लिकाए मख़फ़ी करे जे माण्हूअ खे ख़बर बि न पए, रुसवा बि न थिए, ज़लत बि न अचेसि, ईअं करे न्यास। पर मैं क़यामत जे ॾाड़े इहो बि ख़ुदा जे अर्श जे हेठां हूंदो, अर्श जी छांव जे हेठां हूंदो, गर्मी पघर हिनखे तकलीफ़ न ॾींदी। फरमाए ॿियो उहो वरजुलुन ज़करल्लाह ख़ालिया फ़फ़ाज़त ऐना। मर्द अकेलो वेठो आहे कमरे जे अंदर, ओताक जे अंदर, घर जे अंदर, मस्जिद काथे बि अकेलो वेठो आहे, ॿियो कोई कोन्हे को। ज़करल्लाह, ख़ुदा यादि अची वियुसि, गुनाह यादि अची वियुसि, जन्नत जनम यादि अची वियुसि, इहो मंज़र यादि करे अखियुनि मां पाणी हली पियुसि। फ़फ़ाज़त ऐना, ख़ुदा यादि करे अखियुनि मां पाणी अची वियुसि। ख़ुदा मां गुनाह तोखे हिसाब काथूं ॾेई सघंदो, मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो मां गुनाहनि जो तोखे हिसाब ॾेई सघां। पर मैं ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे ॻोढ़ा आया आहिनि, क़यामत जे ॾाड़े अल्लाह सुब्हानहु व तआला इनखे इन ॻोढ़नि जे करे पंहिंजे अर्श जे हेठों ॿिहारींदो। पर मैं ॿिए नंबर में वरजुलुन दअतहु ज़ातु हस्बिन व जमालिन फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ुल्लाह। पर मैं उहो मर्द जंहिंखे हसब वारी, जमाल वारी, कमाल वारी, हुस्न वारी औरत अकेला सॾु थी करे ज़िना जे लाइ हेॾे आहे। तअतु ज़ातु हस्बिन व जमालिन, हसब ऐं जमाल वारी औरत, ईअं आम न, भेलियाणी बागड़ियाणी न, इहे त आम आहिनि। हसब ऐं जमाल वारी औरत, नौजवानी शबाब जे मस्ती जवानी में बीठो आहे थियो, पर उते हुनखे रड़ करे चई इन्नी अख़ाफ़ुल्लाह, जवानी बि आहे, मौक़ियो बि हमवार आहे,
सब जेके हथियार आहिनि पर हिते रड़ करे जो मांखे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, ख़ुदा को टिॼां थो, ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे उन औरत खे ठुकराए छॾी, ज़िना खे ठुकराए छॾी। इन एवज़ में ख़ुदा क़यामत जा अर्श जेठो ॾियारींदुसि। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ईअं हाणे हिते औरतूं जो सभु इन जे कढ लॻियूं। हिते इन नौजवान खां फरमाए थो, ओ अल्लाह, रड़ करे थो चएसि, ओ अल्लाह ये गुनाह मां यार फैलजी विया थी गोल गोल, ऐं हिकिड़ी हुई हाणे सभु थी विया। इंसान आहे जे तूं न बचाईंदे मां त हलाकत में पइजी वेंदुमि। जदो कंहिंखे दान ॾियां मिस्र जे अंदरि हामी हिमायती को नज़र नथो अचे, बाबो को भाव नज़र नथो अचे, ॿाहिरनि इहो अशर कयो जो उते मारनि पिया, खूह में फिटी कयो, ओ मौला उन खूह में छॾाए करे तूं हेॾे आयो आहे, निजात मांखे तूं ॾिनी आहे, को सहारो ॿियो कोई कोन्हे को, पोइ जे तुंहिंजी मर्ज़ी जेल में मांखे अड़ाए करे विहार त विहार, पर मांखे इन कमनि गुनाहनि खां मांखे बचायो मुंहिंजा मौला। हितां सम्झ में आयो नबी हुजे केरु हुजे, बचाइण वारी ज़ात ख़ुदा जी। नबीअ खे फ़ख़ुरु न हूंदो आहे त असां मोतबर पंहिंजो पाण खे पाण था बचायूं, न, गुनाह जे बचण जे लाइ नबी जेल वञणो गवारा करे थो। हितां सम्झ में आयो त जाते गुनाह हुआ उहा जाइ छॾे ॾिजे, गुनाह वारो जेको रस्तो आहे, गुनाह वारी जेकी जाइ आहे, सम्झे थो वेंदुमि औरत मांखे फसाईंदी, औरत मांखे इहा जेको आहे त ख़राब थी करे, पर मैं घिटी मटाए ॿी घिटी वठ, ॿियो रस्तो वठ, इलाइक़ो छॾ, ॿियो पासो छॾ, हर पर ज़रूरी आहे छो पंहिंजे पाण खे तूं ईअं फाईअ में थो फासाईंदो वञे। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम चए थो रब्बि सिज्नु अहब्बु इलैया मिम्मा यदऊननी इलैहि, ओ मुंहिंजा रब जेल मुंहिंजे लाइ भलो, जेल छाकाणि जेल भलो आहे, मिम्मा यदऊननी इलैहि, जंहिंजे तरफ़ मांखे औरतूं दावत थियूं ॾियनि, ज़िना जूं दावत थियूं ॾियनि, ज़िना जूं, छो त ज़िना जे अंदरि इमाम शाफ़ी जो क़ौल आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमाम शाफ़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे पुट खे नसीहत करे जदो, ओ पुट ज़िना कर्ज़ थी, कर्ज़ कर्ज़, पुट खे नसीहत करे सम्झाए थो, पुट ज़िना कर्ज़ थी, कर्ज़ तोमो ख़ुदा न, तूं त मर्द आहीं, इहा ओगाड़ी तुंहिंजी अहलो अयाल खां थींदई, इहा ओगाड़ी तुंहिंजी अहलो। इमाम शाफ़ी पंहिंजे पुट खे नसीहत कंदे, पुट जे तूं ईअं कंदे त मुंहिंजो हुज़ूर तो फरमाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मन ज़ना ज़ुनिया बिअहलिहा, जेको ॿिए जा घर लताड़ींदो ख़ुदा उन जा घर ख़ुदि लतड़ाईंदो, माफ़ न कंदो उनखे। मन ज़ना ज़ुनिया बिअहलिहा, तोखे पंहिंजी भेण प्यारी आहे तो अॻिले खे पंहिंजी भेण न्याणी प्यारी आहे, ज़रूरु कंहिंजी न्याणी हूंदी, कंहिंजे गोद ते पली हूंदी, कंहिंजे बिस्तरे ते रही हूंदी, को त उनजे ख़ानदान में को इज़त वारो हूंदो, सभई बेग़ैरत न हूंदा, पर में ख़बरदार कंहिंजी गैरत खे लड़काइजे न। जेकर तूं सम्झे थो त बेवाह आहिनि, तूं सम्झे थो ॾिसण वारो कोई कोन्हे को, जे तूं सम्झे थो त हुननि जो हिमायती कोई कान्हे को, पर ख़बरदार मुंहिंजे हुज़ूर फरमाए, मन ज़ना ज़ुनिया बिअहलिहा, इहो न, इन जो ख़ालिक़ तोखां पाण पलाह तो वठंदुई, माफ़ न कंदुई, फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु बि हिकिड़ा दाना इंसान आहिनि, ख़ुदा जो कसम, जादादकोट में पंजाबी आहे दोस्त, दुकान जुतनि ते मां चढ़ी वियो, मां झटकाचारी कईमांसि, सुबुह सुबुह जो पंहिंजे पुटनि खे कापी खोले करे उहो पढ़ाए पोइ पुट हे पढ़ो कापीअ ते भेरो ॾियोसि, उन ते सागा कौल लिखियल आहे, इमाम शाफ़ी जो कौल लिखियल हो, इमाम हज़रत लुक़मान हकीम जो कौल लिखियल हो। लुक़मान हकीम तो पंहिंजे पुट खे फरमाए कि ओ पुट सम्झे तुंहिंजे कॾहिं नांग लॻो आहे, पोइ हिते मुंहुं फेराए ॾिसजांसि, पर सम्झे थो तुंहिंजे कॾहिं का रन लॻी आहे त पोइ मुंहुं फेराए न तकजांसि। लुक़मान हकीम पंहिंजे पुट खे नसीहत थो करे, छाजे करे, फरमाई
ना करे जे करे तकी ने डंगो हणंदे तू मरंदे पर जे रन दे तकी तोखे एड़ो डंगो हणंदी जो तुझे ईमान खत्म करे छड़ी हमेशा जे लाइ अबदी तुझी जिंदगी आ वो अबदी जिंदगी तुझी ज़ाहिर ने खत्म करे छड़ी तो ये अज भी वो दोस्त मारो मौजूद आ जे दुकान ते कापिन ते 2-3 कोड़ लिखियल सुबह जो पांजे पुटन नौजवानन के ॾेखारींदो आहे तो औरतुन जो कम आहे कि जुती पेर में पाराइणी आहे कंहिंखे ॾेखारणी आहे मथां ख़राब थियो तंहिं करे हे कौल पढ़ी करे पोइ दुकान ते वेंदा ख़बरदार ॿी औरत खे हथु लाहींदो इहा बि जेको आहे तव्हांजे मथां कर्ज़ आहे अखि सां ॾिसंदो कर्ज़ आहे ज़िना कंदो कर्ज़ आहे अल्लाह सुब्हानहु व तआला इहा उगाड़ी तव्हांजो अहलो अयाल खां कराईंदो हुज़ूर तो फरमाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज जे करे इहा इंसान जी नज़र हुजे हा रिवायत में अचे तो इमाम जाफर तैयार हज़रत अली जो भाउ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सगो सौटरा जनाब जिब्रील सलाम खणी आया हुआ जनाब जिब्रील कंहिंजा सलाम रब्बे ज़ुल जलाल जा हुज़ूर के चए तो जिब्रील कि अल्लाह सुब्हानहु व तआला जाफर के सलाम वञणा आहिनि हिन जे अंदर कुछ खूबियूं आहिनि जेके ख़ुदा के वणी वयूं आहिनि उन खूबियुनि जे करे ख़ुदा जे तरफ़ों सलाम आया जनाब जिब्रील सलाम ॾिना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम ॾिना तो जाफर ॾे त ख़बर पुट तुंहिंजे अंदर कहिड़ियूं खूबियूं आहिनि भला इन खूबियुनि जे करे अल्लाह सुब्हानहु व तआला तोॾे पाण सलाम मोकिलिया आहे निमाणियूं अखियूं करे ढारे करे जैसे जहालत वारे दौर को जाकू जवानी आई उन टेम कोठी 3 कम मां गंदा समझाए अज ॾींहं ताईं गंदा समझंदो आहियां कहिड़ा साईं एको कूड़ करे न ॻाल्हायो कूड़ करे कूड़ छो भला कूड़ न ॻाल्हायो हाणे तव्हांखे पुछां थो तव्हां पंहिंजी दिलि ते हथु रखो को केर बि चवंदो त मूंखे कूड़ी ज़ाल खपे अब कोई चवंदो भला माउ कूड़ी खपे कोई चवंदो पीउ कूड़ो खपे दुकान जो मुलाज़िम कूड़ो खपे कोई चवंदो सवाल ई पैदा न आहे जॾहिं तव्हांखे कूड़ी शइ नथी खपे त पोइ तव्हां कूड़ पाण छो था ॻाल्हायो आख़िरकार ॿिए खे कूड़ काॾो इहो वणंदो असां चवंदा बाबा असांखे सभु कुझु सच मिले पर पाण कूड़ में असां ॻाल्हाईंदा वञदासीं हाय जाफर तो फरमा रज़ी अल्लाह अन्हु कि साईं कूड़ मांखे मां सोच में त कूड़ जॾहिं कूड़ी शइ मांखे नथी वणे त मां ॿिए सां कूड़ कीअं ॻाल्हायां उन अॻिले खे कूड़ कीअं वणंदो साईं मां कूड़ करे हिन ॻाल्हायो आहे अल्लाह की इहा खूबी ॾाढी वणी वई ऐं अॼुकल्ह जे पुछा कनि न कि साईं कूड़ गुज़ो जान ई कान्हे हल पंहिंजा पुट कूड़ कूड़ जान ते थो हले हे आसमान सिजु चंडो तारा सभु कुझु कूड़ ते बाद अल्लाह कूड़ ते थो हले एॾो कूड़ ख़ुदा जे वक़्तु ॿी खूबी साईं जहालत वारे दौर खां जाकू मां सांभर आई आहे साईं मां शराब करे वात ते न रखियो आहे साईं हालांकि शराब मुबाह 3 खूबी चई मां पंहिंजे ज़िंदगीअ में धारी औरत खे मेरी अखि सां ॾिठो आहे ज़िना न कई आहे ज़िना जो इरादो करे न कयो आहे छा सोचींदो आहे साईं जेकर मुंहिंजी भेण खे को मुंहिंजी माउ खे मुंहिंजी न्याणीअ खे को हथु लाहे मां कुआड़नि सां गभा गभा कयांसि त ॿिए जी गैरत ॿेड़ी हूंदी न ॿियो गवारा बर्दाश्त कीअं कंदो आख़िरकार इंसान सिर्फ़ इहो नुक़्तो सिर्फ़ सोचे ख़ुदा जो कसम आहे त बि ज़िना को खोड़ सारो इंसान यूसुफ अलैहिस्सलाम छा थो फरमाए जदो रब्बि सिज्नु अहब्बु इलैया मिम्मा यदऊननी इलैहि ओ मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा रब जेल भलो आहे मुंहिंजे तरफ़ उन गुनाहनि खां जेका औरतूं मूंखे दावत थियूं ॾियनि गुनाहनि जूं बरगिलाइनि थियूं वइल्ला तसरिफ़ अन्नी कैदहुन्न अस्बु इलैहिन्न वाकुम मिनल जाहिलीन जे तूं मूंखे उन्हनि जो क़ैद मकर औरतुनि जो न फेराईंदे त मां त लड़ी पवंदुमि माइल थी पवंदुमि अल्लाह वाकुम मिनल जाहिलीन वो तो मां तो बेकुल थी पवंदुमि जाहिल थी पवंदुमि गुनाह करणु आलिम जो कमु न आहे गुनाह करणु नबी शान न आहे नबूअत वारो शान न आहे
फरमाई जे गुनाह क्या त पोइ त मां जाहिल थी पवंदुमि। नादान जाहिल जालत में गुनाह कंदो आहे, सम्झ वारो इंसान कॾहिं गुनाह न कंदो आहे। हे अल्लाह मांखे जाहिलनि खां बचाए, अल्लाह मांखे बेअकुलनि इन्हनि खां बेअकुलनि खां बचाए। नबी सगोरे जो सबक़ सेखारे थो त गुनाह जाहिल कंदो आहे, गुनाह नादान कंदो आहे, गुनाह अहमक कंदो आहे। लिखियो पढ़ियो इंसान गुनाह न कंदो आहे, ख़ुदि ख़ुदा हर वक़्तु माफ़ी घुरंदो आहे। पर मैं जे न त पोइ त मां कोई जाहिल न थींदुमि। फस्तजाब लहू रब्बुहु फसरफ अनहु कैदहुन। अल्लाह उन जी दुआ क़बूल कई। औरतुनि जो मक फिराए छॾी। वल्ला इन्नहु हुव समीउल अलीम। पर तो समी त ख़ुदा आहे न, ॿुधण वारो ख़ुदा ई आहे न, अलीम ॼाण वारो उहो ई आहे न। अॼुकल्ह त असां सभिनी खे ॿुधण वारो करे छॾियो आहे, सभु कुझु ॿुधनि था बाबा, क़बरुनि वारा ॿुधनि था सभु कुझु। फरमाए थो इन्नहु इहो ई ॿियो कोई न। रब तो फरमाए रब इन्नहु इहो ई, माना ॿियो नबी बि न। ये नबी पंहिंजे रोज़े जे अंदरि हेतिरो रड़ करे ॿुधे सुवाल ई पैदा कान्हे का क़ुरान जे बरख़िलाफ़ आहे। क़ुरान तो फरमाए इन्नहु हुव, फरमाए इहो ई, इन जो मतिलबु आहे त माना ॿियो को बि न। हर वक़्तु हर टाइम जे तुंहिंजी हर सभिनी जी ॿुधण वारी ज़ात अकेली अल्लाह जी, ॿियो कोई कोन्हे को। हिते नबियनि जी नफ़ी थो करे, नबियनि जी, पर नफ़ी अञा ॿियो छा करे। यूसुफ अलैहिस्सलाम जेल में थो वञे, बाबो किनान जे अंदरि, हो मिस्र जे अंदरि, हो किनान जे अंदरि, बाबो रोई थो अचे, पुट जो को पतो ई कोन्हे को। जहिड़े नबीअ खे पुट जी ख़बर कान्हे का, मरण खां बाद में वलीअ जी डिग्री काॾों आई जो ख़ुदा सभु शइ हुनखे ॼाणाए ॿुधाए थो। इंतिहा दर्जे जो ज़ुल्म आहे ख़ुदा जो कसम, शिरक ई शिरक आहे। या क़ुरान खे मञिणो न पवंदो। याकूब अलैहिस्सलाम काथे अॻिते बयानु ईंदो, हो पुट बाबो रोईंदो थो वठे पुट जे लाइ, अलाए मरी वियो, अलाए खपी वियो, अलाए ॻरी वियो, अलाए काॾे वियो। यूसुफ अलैहिस्सलाम हुते गुनाह पासो खई बीठो आहे, जो उते तव्हां कर जो अल्लाह मूंखे तूं जेल में विझ। बाबे खे कंहिं शइ जी ख़बर कान्हे का। ऐलान करे फरमाए थो, अॼु ज़हन नज़रियो ठाहे छॾियो क़ुरान करीम जो, चए इन्नहु वाहिद जो ज़मीर आहे हिकिड़ो। रब तो फरमाए यूसुफ अलैहिस्सलाम कंहिंखे सॾु कई, रब्बे ओ मुंहिंजा रब तूं बचाए जाए। याकूब अलैहिस्सलाम खे सर न की, अबे इब्राहिम ॾाॾे खे सर न की, कंहिंखे सर नथो करे। रड़ करे चए थो ओ अल्लाह रब्बे, ओ रब मूंखे बचाए जाए, मूंखे जेल में तूं मोकिल। ईअं नथो चए ओ अब्बा याकूब पुॼी मुंहिंजी जान छॾाए, न न न, रब्बि सिजनु अहब्बु इलैया। अॻिते ख़ुदा तो फरमाए इन्नहु इहो ई ॿियो को बि न। अॼु त साईं सईदी मूसाणी बि सभु शइ ॿुधे सुधे थो। अॼु त हो जेको साईं खे चवां लाल बादशाह फलाणो फलाणो, इहे सभु कुझु ॿुधनि। ओ ज़ालिम, ओ ख़ुदा जो कसम आहे क़यामत जे ॾिहाड़े इहे तव्हांखे पादर ठोकाईंदा त अल्लाह वारो दर्जो असांखे काॾों ॾिनो हुअव, अल्लाह वारो रुतबो असांखे काॾों ॾिनो हुअव। हर वक़्तु ॿुधणु, हर टाइम ते ॿुधणु, सभ जी ॿुधणु, सभु ॿोली ॼाण, सभिनी पखियुनि जी ॼाण, इहो सिर्फ़ु कमु अकेले चओ अल्लाह जो, ॿियो कंहिंजो कान्हे। जहिड़ो को पीर तव्हां मुंतख़ब कयो, जहिड़ो को पीर हुजे, जहिड़ो अब जहिड़ो त अञा ॿुधे थो ॾिसे थो सभु शइ, मरण खां बाद का ख़बर कान्हे का। वञी क़बर ते लठियूं ठोके तव्हां करे, हलो मूंखे कंहिं ते वठी हलो क़बर ते, मूं लठणो तो ई न, पर मां हणांसि थो ॾिसां को तव्हां करे, मूंखे मारे भले, हुन मुंहिंजो फ़ौक़ आहे। एतिरी बि इंसाननि खे त यानी नादानी आहे। जहिड़े पीर जे साम्हूं तव्हां वञो, हो जेके जहिड़ा पीर दावा था कनि था असां सभु कुझु ॼाणियूं था, ॾियूं था, पुट था ॾियूं, हे त अहिड़े क़िस्म जा ज़ालिम अञा मौजूदु आहिनि। उरड़े तव्हां वञो, सिर्फ़ु 3 ॼणा गॾु ॻाल्हायोसि, 3 सिंधीअ में, पंहिंजी ॿोलीअ में, 3 जी गॾु सम्झी वियो त बि चवंदो वली आहे। ख़ुदा जो कसम आहे 3 जी गॾु ॿोली न सम्झी सघंदो। हिकिड़े खे चवंदो बसि कर हिन जी ॻाल्हि सम्झां, हे ॻाल्हि पूरी करे पोइ तूं ॻाल्हाए, पोइ तूं ॻाल्हाए। इन सिंधी तूं मुर्शिद ॾे पठाण वठी वञ, ॾिसां ॿोली सम्झी ॾेखारे।
मरण का बाद में से कब्र जे मथां को पछतो ॻाल्हाइण वारो, को बिरोकी ॻाल्हाइण वारो, को सिराकी ॻाल्हाइण वारो, को कहिड़ी ॿोली ॻाल्हाइण वारो जहिड़ो नथो सम्झी सघे मरण खां बाद में ॿोलियूं कंहिं सेखारियूं न क्या जाहिल इंसान न को तौर तरीक़ो। कुरान मुझे साम्हूं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी कायनात में न को का भी ज़ात कान्हे का। अरबी बोली जानी जाए अरबी इब्रानी जे लाइ सुरियानी जे लाइ साहबा किराम के मुंतखब कयो तो पुट फलाना जी साईं ये बोली तू सिख इन्हनि जी तर्जुमानी करे मांखे तू समझाईंदो कर। रसूल बी बोली कोन तो समझी सके तो तोरा वली हर बोली कारो समझंदा आखिरकार। हो जे इहा ॻाल्हि करदा वाह भी थी विया है मुनकिर थी विया। अरे वॾो मुनकिर त तू आहे, ख़ुदा जो रुतबो हुनखे तू नहीं वेठो आहे थियो। मुनकिर असांखे थो बणाए, खातो असांजो खोली वेठो आहे थियो। हुजूर करीम सल्लल्लाहु ज़ाते गिरामी खुद रिवायत में न हुजे त मां जेरो वेठो आहियां तव्हांजे सामने दावा थो कयां मां क़ुरान करीम जे सामने हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबी ज़बान खां अलावा ॿी ॿोली साहबा किराम खे चवंदा पुट तर्जुमानी कर, पुट हे हिन जो सम्झ छा थो चए, हे लिखी करे ख़त हुन मोकिल छा थो चवे। साहबा किराम खे सेखारींदा हा। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो वो सिर्फ दीन सिखाइण लाइ दुनिया जे अंदर ॿोलियूं सभु यादि कराइण न आया हा। हिते आवाज करे जदो इन्नहु हुव समीउल अलीम, जदो इहो ई ॿियो कोई न हर वक्त ॿुधे, हर हिकड़े जी ॿोली ॿुधे। सुरियानी ॻाल्हाए, इब्रानी ॻाल्हाए, बिरोकी ॻाल्हाए, सिंधी ॻाल्हाए, पछतो ॻाल्हाए, अंग्रेजी ॻाल्हाए, मेन जी ज़बान में रंभ निकिरे। ओ केवल तू आवाज न ॿुधंदे पर इहा साॻी केवल हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो दौर, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो मींहुं नथो वसे, मींहुं ॿार नबी क़ौम खे कढी करे ॿाहिरि निकितो आहे सुलेमान अलैहिस्सलाम। रब साईं हुकुम थो करे सुलेमान या पूरी उम्मत फिलाणी जबल जे परसां कढी उते दुआ घुर, इस्तगफार कर, मां पाणी ॼाए थो। हे उते पहुता न आहिनि, झुड़ भरजी आयो, बारिश शुरू थी वई। सुलेमान तो चए मौला छा माजरा है, असां साॻी जाइ ते पहुता त न आहियूं, दुआ घुरी त न आहे, इन खां पहिरियां तुंहिंजी बारिश वसी वई आहे। रब तो फरमाए त हुयो ईअं ई पर तव्हां जो मोटियो मंडी केवल मंडड़ो पैर टूंडड़ो मथे करे चई ओ मौला गुनाह इंसाननि कया थी असांखे उन छो थो मारे, गुनाह तुंहिंजे इंसाननि कया आहिनि असांखे उन छो थो मारे। लबीअ के फलाणी जाइ ते सॾो आहे पर मंडी केवल जाते बिठी आहे उते ख़ुदा के दुआ थी घुरे। सुलेमान न ॿुधी, दाऊद न ॿुधी, कंहिं बि न ॿुधी, जो ॿुधण वारे ज़ात उन ॿुधी जेको हुनजो ख़ालिक़ ऐं मालिक आहे। इहे जानवर इहे त तड़पी करे मरी वञनि हा न। जदो इन्नहु हुव समीउल अलीम फरमाए तो इहा ई ज़ात अकेली ख़ुदा जी आहे जेकी पखियुनि जी परंदनि जी सभ जी ॿुधण वारी ज़ात अकेली ऐं इल्म बि उन वटि असां वटि इल्म काॾों आयो। नबी खे बि इल्म क़ैब न आहे, क़ुरान इनकार थो फरमाए अकेली ज़ात आहे, सभई जो इल्म ॼाण कुदरत सभु कए ॿुधण सिर्फ़ इन जे अंदरि यकाना हिकु अल्लाह ॿियो कोई कान्हे। फरमाई सुम्मा बदालहुम मिन बाद मा राबुल आयात ला यसजुनुनहु हत्ता इन। फरमाई पोरन जे लाइ कुझु ज़ाहिर थी पई आहे ॻाल्हि मशवरो जो कयूं। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे बारे में ख़ुदा जी क़िस्मत, ख़ुदा जी तक़दीर फरमान जे लाइ इहा ॻाल्हि ज़ाहिर थी पई, मशवरो कयूं। हालांकि कुरान तो फरमाए त मा राबुल आयात यूसुफ अलैहिस्सलाम जे पाक तामीनी जूं अलामतूं कई ॾिठियूं तो यूसुफ अलैहिस्सलाम पाक हुआ, नंढे मासूम बच्चे गवाही ॾिनी, कपिड़ो पोयों फाटल। यूसुफ अलैहिस्सलाम जो ॾिठो औरतूं हथ कटे वेही रहियूं, कई अलामतूं ॾिठूं पर पोइ बि इन औरतुनि से धमकी ॾिनी त मां जेल में अड़ाईंदीमांइ। औरत मुड़ुस खे प्यारी ही अज़ीज़ मिस्र के बादशाह आज़ादी के मर्द ई थी पवंदा आहिनि, ज़ालनि जा मुरीद हो, ज़ालनि जो मुरीद हो, मोल हो, सफ़ा मोल हो। चेंसि मुड़ुस खे चई मकर करे, हाणे हुनजो इरादो छा हो त यूसुफ खे जेल में अणायां, तंग थी करे मुंहिंजी ख्वाहिश पूरी कंदो। पर न साईं, यूसुफ अलैहिस्सलाम पाण थो चए ख़ुदा मूंखे जेल मोकिल त परे रहां, मां गुनाह में परे रहां।
औरत पंहिंजी घरवारी मुड़ुस खे जो घरवारे खे जो यूसुफ मुंहिंजी फशीरी कई आहे चपे चपे चवंदो अचे थो त मुंहिंजो कुसूर न आहे, मूंखे औरत पाण हथ विधा आहिनि, मूंखे ईअं बदनाम करे छॾियो अथई। चए पोइ छा कयां? जेल में रखेसि, मां खां परे थिएसि। हर को माण्हू चवंदो चइबो जेल में जो पियो आहे त कुसूरवार यूसुफ आहे न, त ईअं मुंहिंजे मथां दाग़ दॿा लही वेंदा, पर दाग़ दॿा लहण सवला न हा। यूसुफ अलैहिस्सलाम सुम बदालहुम मिन बाद मा रअल आयात ला यसजुनुन वताइन। पोइ उन्हनि मशवरो इहो कयो त कुझु टाइम यूसुफ खे परे रखी करे जेल जे अंदरि रखूं। यूसुफ अलैहिस्सलाम जेल जे अंदरि पिया तक़रीबन 7 साल जेल जे अंदरि। वरी कंहिं कमी कोताही जे करे अल्लाह सुब्हानहू व तआला 7 साल वरी ॿिया जेल में रखायसि। पोइ अॻिते जेल जो वाक़ियो थो हले। जेल में ॿिया नौजवान बिकड़ा वीचारा गॾियसि। यूसुफ अलैहिस्सलाम जी पाक दामानी इफ़त चेहरो उथी वेठी अख़लाक तौर तरीक़ो ॾिसी करे उहे नौजवान मुतासिर थी विया। पोइ उन्हनि ख़्वाब लधो वीचारनि यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़्वाब ॿुधाइनि था। इंशाअल्लाह ताला इन खे ईंदड़ अरबाद हयाती बाक़ियात मुलाक़ात बाक़ी आहे। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।